महबूब कंहिंजो पुटु आई? बाबू जो बाबू जो केरी पाण मदा किथे वेठो आई? हैदराबाद रिश्ता पुलिस तोखे छा में खणी आई आहे? आइस में ही छा आहे? आइस ही घणी पुड़ी हलाईंदो हिकिड़ी? ये 100 रुपया 100 रुपया पुड़ी हलाईंदो ही? कंहिंजो माल हलाईंदो ही? कंहिंजो हलाईंदो ही आइस? माल हा और पढ़िया ज़्यादा पढ़ियो ही कंहिंखां वठी ईंदो ही तूं? ये तो पढ़िया कंदा आहिनि वाहने मोड़ीदा पाण ई मोरी था खणंदो ही? कंहिंखां खणंदो ही? और ॿियो भाई आहे त नालो वठ भाई जो नालो मूंखे अचे नथो हाणे केरु खणण वेंदो आहे? उतां केरु खणण वेंदो तो आहे? मोबाइल वेंदा न हिते पूरी थियनि मवाली वेंदा आहिनि तोखे ॾेई वेंदा आहिनि एतिरो बसि खणी अचे न तोखे ॾेई था मां खपेनि? बेगा कंदमि मूंखे 200 मज़ीद न थी रहिया जीअं मां पाण गली में कमु करे हुन वटां कंदमि हाणे आइस हलाए रोज़ी कंदा? महबूब कंहिंजो पुटु आई? बाबू जो बाबू जो केरी पाण मदा किथे वेठो आई? हैदराबाद रिश्ता पुलिस तोखे छा में खणी आई आहे? आइस में ही छा आहे? आइस ही घणी पुड़ी हलाईंदो हिकिड़ी? ये 100 रुपया 100 रुपया पुड़ी हलाईंदो ही? कंहिंजो माल हलाईंदो ही? कंहिंजो हलाईंदो ही आइस? माल हा और पढ़िया ज़्यादा पढ़ियो ही कंहिंखां वठी ईंदो ही तूं? ये तो पढ़िया कंदा आहिनि वाहने मोड़ीदा पाण ई मोरी था खणंदो ही? कंहिंखां खणंदो ही? और ॿियो भाई आहे त नालो वठ भाई जो नालो मूंखे अचे नथो हाणे केरु खणण वेंदो आहे? उतां केरु खणण वेंदो तो आहे? मोबाइल वेंदा न हिते पूरी थियनि मवाली वेंदा आहिनि तोखे ॾेई वेंदा आहिनि एतिरो बसि खणी अचे न तोखे ॾेई था मां खपेनि? बेगा कंदमि मूंखे 200 मज़ीद न थी रहिया जीअं मां पाण गली में कमु करे हुन वटां कंदमि हाणे आइस हलाए रोज़ी कंदा?